साहब ॿियो हुकुम कयो, चांहि खपे, बोतल खपे? ना को गंज थी वियो बस। चांहि बि न पीनो, बोतल पीनो? ठीकु आहे। कुछ भी न। साला सर पिछा पियो घणो ते बिल कीअं लॻी सर्विस, कीअं लॻी मानी, कीअं लॻी असांजी? माल नी बादशाह जबरदस्त है। अब घणो आहे साहिब रे? साईं 400 रुपया बिल आहे साहब। 400 रुपया। 400 रुपया। अल्लाह मान लगा बा। साईं तव्हांजो साहिब हिते ईंदो आहे असां वटि राति जो। अच्छा गश्त जे निकिरंदो आहे न, हाँ हाँ मानी हिते अची खाईंदो आहे। यार मांगा 300 रुपया था 300 रुपया पे मांगा 400 थियनि था न हाणे बसि। खिली ॻाल्हाए त तव्हां पुलिस वारा न थियो न। 400 रुपया थियो न। वो ये क्यों 5 मिनट पियो मां ॾेई वेंदो? ॾेई वञां थो हाणे हाणे ॾेई वञां थो। ठीकु आहे भाई, ठीक है ना। ठीकु आहे। वॾी ॻाल्हि आहे। 400 जी मानी खाधी अथई, ॾिना 300 ते 5 मिंट खां पोइ ॾेई वेंदो। अलाए छा कंदो ख़बर त न आहे। हिननि ॾे बि ॾोह न आहे, मोला जी पघार कुल 50-60 हज़ार, उहा मानी में पूरी थियनि। अलाह करे हाणे 100 ॾेई वञे। आहे पुलिस जी यारी बि तमामु ॾुखी, फिफड़ न गोश्त पुलिस न दोस्त। अलाह करे 100 ॾे। बेड़े बियो कागज तो गाड़ी कागज। हाँ साहब कागज आए ना ले लो कागज दिखाए लो कागज आए साहब, घर पे आए। आए ना बाबा कागज 24 री आने पे आने किसे में देश दिखाए कागज दिखाए। हेलमेट चुना पातो हेलमेट विसरी है साहब। की विसरी हो बजना घुमो तो खबर थी पता के सही असा जे हिन शहर में नंढे शहर में इन में हेलमेट जे केड़ो सर जो आ ये नंढो शहर तक लगे तू हां सर हे घर आ हेतो निकरी हिते आया हूं। चलान थी उतां जो शहर को निकरी सही बाईपास आया हूं, इते हेलमेट मासा करे तो साहब इन के छडियो साहब, पर थोड़ो ख्याल कयो, शहरदारी आ। मां चलान उतां जो कढो पैसा गण तो 500 रुपया चलान 500 रुपया जो सही चालान न लिखो, एकड़ो मिनट सिबिर त कयो, थोड़ो बुधो तो सही केवट आए ना बस ता सही 500 जो चालान ये न कयो ना रूबरू। बुधाए छा बुधाए सर हितो आया से पेट में सूर आ, इनके वञो त सिविल अस्पताल में इनके सुई हणण तो वञा। असा के दवा जा पैसा ना तो चालान जा 500 कातो आने साहब। पेट में सूर गाड़ी आयो तू मां नया सिखल न साहब हलाई तो ना पेट में सूर थसे। चलान दिंदो बा फोन किया तो बस साहब हण वधी के छडियो ने जूस जो 100 रुपया पयो होते 100 रुपया वठो बस जान छडियो सही। हेरे ॾिसो लायो ना मोबाइल सही 100 रुपया ने सही है जूस जो वठो सही वठो यार, पेट में सूर है, डॉक्टर दे वणी था 100 रुपया वठो। अरे छजाओ तो बियर न सही दो माओ हेलमेट पाए हाजिर हलो आइंदा दे हाजिर बियर त कढो चिबा हो ठीक है। हां थे पे हिन के ये हेलमेट हो जाई हाजिर से हाजिर निकली बस 100 रुपया गया अब यो तो 100 रुपया महिरबानी वॾी ॻाल्हि आहे। पहिरियों पुलिस वारो आहे जेको 100 रुपयो ॾेई वियो, शाबत दर पोइ बि ॾिनई त सही। जी अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां तव्हांजो मासाद खीरो ऐं मूंसां गॾु मामो मीर, असांजो हवदार प्रेमी उर्फ़ गूंगो, ऐं उन सां गॾोगॾु गुलमीर भट्टी साहब ऐं हेॾां शाज़मा जेको असांजो कार जो ड्राइवर बि आहे, जेको असांखे गाॾी सेखारे बि थो। इनशाला मां गाॾी सिखी वेंदुमि ऐं तव्हां परस्तारनि जी महिरबानी सां हीअ गाॾी वरिती आहे। हाणे वीडियो ठाहिण जो हिकिड़ो ई मक़सदु हूंदो, तव्हां हीअ जेको वीडियो ॾिठो पुलिस वारे जो ऐं कीअं मानी खाधई, वरी हुनजो 100 रुपयो बिल मां खुटो ऐं जेको आहे वरी टोपी पाए करे वञी रोड ते बीठो ऐं ग़रीब मोटरसाइकिल वारनि खे दामान करे पहिरियां त घुरे कागज़, उन्हनि जो कागज़ आहिनि त पोइ हिनखे ॿियो कुझु बहानो हथ न आयो, चए हेलमेट किथे आहे। सो हेलमेट जे बहाने साईं हिन मतिलबु चालान जूं धमकियूं ॾेई करे 100 रुपयो वरितो जेको अची होटल वारे खे ॾेई वियो। हाणे मुंहिंजे वीडियो ठाहिण जो हे जेको हाणे इंटरव्यू ॾियां जो, हुन मक़सदु इहो आहे त जेके पुलिस वारा 10-10 लख 15-15 लख ॾेई करे पंहिंजी जॻह विकिणी, मियूं विकिणी, ज़मीन विकिणी या व्याज ते पैसा वठी, मतिलबु गवर्नमेंट खे 10-10 लख रुपया ॾेई करे जेको
पुलिस जी नौकरी वठे थो। हाणे जेको माण्हू 10 लख 20 लख ॾेई करे नौकरी वठे थो उहो ईमानदार त न थींदो न। उहो पुलिस वारो ईअं ई करप्ट थींदो जीअं तव्हां हिन जो किरदारु ॾिठो हो। त हाणे जेकॾहिं अहिड़ा पुलिस वारा हूंदा त असांजा ही जेके अबोज मारवाड़ा जेके सादा जेके इहा बि ख़बर न आहे त पुलिस वारो दामान करे थो। हाणे लोकल शहर आहे, हिते हेलमेट पाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हाणे हे उन्हनि जो ॻोठ आहे, हे शहर आहे। मतिलबु पुलिस वारा ॾिसो था न कीअं असांजे मारवाड़नि खे बेवकूफ़ करे उन्हनि खां रिश्वत वठनि था, पंहिंजो पेट भरनि था। हाणे मां इहो ई सोचियो त मां बि पंहिंजो होटल खपाए करे पुलिस जी नौकरी वठां। छॾा भा, तूं त हुन त 100 वरितो असांखो, तूं त 1000 में बि न ठहंदे। अलाह खे बड़ तूं हिते भलो आहे। ॾिसण वारा तुंहिंजा जेको फॉलोअर अञा वधंदा, अञा टैब वॉच कंदा, वीडियोनि खे लाइक कंदा, तोखे एतिरो मिलंदो तूं हिन ड्यूटी में न वञो। अदा असां सिंध पुलिस जा मुखालिफ़ न आहियूं। सिंध पुलिस ज़िंदाबाद। ऐं सिंध पुलिस जे करे असांजे शहरनि में ॻोठनि में अमन बि आहे ऐं सभु पुलिस वारा हिकु जहिड़ा न हूंदा आहिनि ऐं काफ़ी पुलिस वारा ईमानदार बि आहिनि जंहिंजे करे जान हले थो। ऐं अहिड़े क़िस्म जा जेके पुलिस वारा आहिनि, अहिड़े क़िस्म जा जेके पुलिस वारा हो, ख़ासि करे असां हुनखे हथ ॿधी अर्ज़ु कयूं था त ख़ुदा रा अहिड़ो कमु न कयो। तव्हां हिकिड़े माण्हू जे करे पूरी सिंध पुलिस बदनाम थिए थी। पूरी सिंध पुलिस बदनाम थिए थी। ख़ुदा रा तव्हांजो किरदारु उजो आहे ऐं तव्हां आला ऑफिसर बि थी सघो था। पुलिस वारा हो त सुभाणे जमादार बि थी सघो था, SHO बि थी सघो था ऐं DSP बि थी सघो था। त जेतिरी दिलि में रहमदिली रखंदव, जेतिरी ईमानदारी रखंदव त ओतिरी अलाह साईं तव्हांजी मदद कंदो, ओतिरो अलाह साईं तव्हांखे प्रमोशन ॾिराईंदो इंशाअल्लाह। सो अहिड़े क़िस्म जे ग़रीबनि खे तंग न कयो। जेके मोलाई हाणे ॾिठो जे पेट में सूर अथसि, वञूं था ॾेखाइण, जूस जो 100 रुपयो आहे। सो काफ़ी पुलिस वारा माना अहिड़ा ई आहिनि जेके ग़रीबनि जी खल लाहिनि था। ख़ुदा रा मां उन पुलिस वारनि खे हथ ॿधी अर्ज़ु कयां थो त पंहिंजी सिंध जे मारवाड़नि खे, पंहिंजे शहर जे ग़रीब मिसकिन हारियुनि खे तंग न कयो। उन्हनि खां 50 100 या रिश्वत न वठो, ड्यूटी कयो, ईमानदारी सां तव्हां ड्यूटी कयो। तव्हांजी 50 60 हज़ार 70 हज़ार पघार आहे, इहे पंहिंजे बच्चनि खे हक़ लाल खारायो। ईअं कंहिं रेड़ी वारे खे तंग न कयो, कंहिं गॾा वारे खे तंग न कयो ऐं करप्ट न थियो। ईमानदार ऑफिसर थियो ऐं पुलिस जेका ईमानदार आहे उनजी इज़त आहे। अलाह से उनजे रिज़्क रोज़गार में बरकत विझंदो। सिंध पुलिस ज़िंदाबाद। ईअं न मामा? बिल्कुलु ज़िंदाबाद। सिंध पुलिस ज़िंदाबाद।